अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, मुहर्रम शरीफ जो ख़ैर सां ही आख़िरी जुमो आहे। अवां जे आॾो हिन खां अॻु में जेके आयतूं मूं तव्हां जे आॾो तिलावत कयूं हुयूं, हिन अॼोके जुमे ते बि उहे साॻे आयतूं सॻोरियूं मूं तव्हां जे आॾो तिलावत कयूं आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला
जल जलालुहु अमन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला शल हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। आयतुनि सगोरनि जी माना हिन खां अॻु में बि मूं तव्हांखे अर्ज़ु कई आहे ऐं वरी बि अॼु तव्हांजे आॾो इन साॻियुनि आयतुनि जी माना अर्ज़ु कंदुसि। अवां उन ते गौर फरमायो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे पाक कलाम खे सम्झण जी कोशिश कयो। अल्लाह ताला जो कहिड़ो इरशाद आहे, उन में रब करीम जी ज़ात असां खां कहिड़ो मुतालबो फरमायो आहे, इहे सभई ॻाल्हियूं असां ज़हन में रखी क़ुरान करीम ते गौर कंदासूं। यकीनन अल्लाह ताला इन क़ुरान पाक जे बरकत सां तव्हां असांजा बेड़ा पार फरमाईंदो। मोहब्बत सां हबीबन करीमन जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे आयतुनि जी माना ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह ताला जी ज़ात इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, नमाज खां ऐं सब्र खां मदद तलब कयो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब्र वारनि सां गॾु आहे। अॻिते ॿी आयत में अल्लाह से फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात, जेके अल्लाह पाक जे राह में शहीद थिया, सिर कटायूं रब्बुल आलमीन जे वाट में, मां अल्लाह ताला तव्हांखे मनो थो फरमायां, वला तक़ूलू, उन्हनि खे न चइजो त के मरी विया आहिनि, बल अहयाउन, बलक उहे जेरा आहिनि, वलाकिन ला तशऊरून, पर तव्हांखे उन्हनि शहीदनि जे हयातीअ जो शूर कोन्हे, ख़बर कान्हे त हो जेरा आहिनि त कहिड़े नमूने सां जेरा आहिनि। पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात जो तव्हांखे अल्लाह पाक फरमाए थो, इरशाद आहे त शहीद खे मुअल हरगिज़ न सम्झो। ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो, वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। मां रब करीम तव्हांखे जीअं मनो कई आहे त शहीदनि खे मुअल चवण जी इजाज़त नाहे, पर मां तव्हांखे इहा बि मनो फरमायां थो त शहीद खे मुअल सम्झण जी बि तव्हांखे इजाज़त नाहे। तव्हांजी ज़ुबान मां इहे लफ़्ज़ न निकिरनि त को शहीद मरी वियो आहे, पर अल्लाह ताला फरमाए थो, जीअं तव्हांजी ज़ुबान चवे शहीद जहिड़ो आहे, तीअं तव्हांजी दिलि बि चवे त शहीद जहिड़ो आहे। अल्लाह सही जल जलालु अमन वालू उन्हनि जे हयातीअ जो दलील थो पेश फरमाए, बल अहयाउन इंद रब्बिहिम, उहे पंहिंजे रब करीम वटि जेरा आहिनि, युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही, खाली जेरा न आहिनि, बरक मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां मिलियल रिज़्क़ खाईंदा आहिनि ऐं ख़ुशि थींदा आहिनि। फरहीना, फरातूं हासिल कंदा आहिनि, बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही, रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे फज़ल सां जो कुझु हुननि खे अता फरमाईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, उहे शहीद अल्लाह पाक जे रिज़्क़ रोज़ीअ ते फरातूं हासिल कंदा आहिनि, रब जो रिज़्क़ खाईंदा आहिनि। माना अल्लाह ताला हुननि जे हयातीअ जो दलील पेश फरमायो त जीअं जहिड़ो इंसानु खाईंदो आहे पीअंदो आहे, अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान पाक जे अंदरि त शहीद बि ईअं खाईंदा पीअंदा आहिनि, पर तव्हांजे
अखियुनि खे परदो आहे, अव्हां खे ख़बर कान्हे, ॾिसो कोन था, अव्हां खे शूर न आहे, उहो तव्हांजे सम्झ जो कसूर आहे। पर असां बहैसियत मुस्लमान जे अल्लाह खे अल्लाह मञण वारा ईमान आणियूं था। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात सच फरमायो आहे, वाकई शहीद जहिड़ो आहे। हिकिड़ी आयत जा लफ़्ज़ तव्हां गौर कयो ऐं उन ते मथां तव्हांखे थोरो फ़िक्र करणो आहे। अल्लाह से फरमाए थो, फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फदलिही। शहीदनि खे रब करीम जो कुझु ॾींदो आहे, उन रब जे ॾिनल जे मथां फरहीन फरहत में आहिनि। अवां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी मुस्लमानो फ़ैसिलो कयो, जेको ख़ुदा ताला जे तरफ़ खां फरहत में आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मूं हुनखे फरहत में रखियो आहे ऐं फरहत में रब जो रिज़्क़ रोज़ी खाई ख़ुशि थींदो आहे। उहो ॾुख में आहे या सुख में आहे? ॾुख में। सोचो, जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मां रिज़्क़ रोज़ी ॾींदो आहियां, खाईंदो आहे, ख़ुशि हूंदो आहे, उनखे चइबो त फरहत में आहे, आराम में आहे, सुकून में आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे अहिड़ी नेमत अता फरमाई आहे जो अल्लाह ताला जो पाक क़ुरान असांखे ॿुधाए थो। जेकॾहिं तव्हां असां मुस्लमान आहियूं, अल्लाह जे क़ुरान पाक ते मुस्लमान जो अक़ीदो ईमान हुजणु खपे। अल्लाह साईं फरमाए त शहीद फरहत में, ऐं वरी शहीद जे लाइ असां पिटियूं या कुटियूं या धक हणूं या परेशान थियूं, वाह वेला हाय हू घोड़ा घोड़ा कयूं, इहो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जे क़ुरान खे असां कूड़ो था सम्झूं। अल्लाह चवे फरहत में, असां वरी मुसीबत में। अल्लाह फरमाए रिज़्क़ खाइनि था जेराहन, असां चऊं मरी विया, ख़तम थी विया। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इन क़ुरान पाक जे आयत मां साबित आहे त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे तरफ़ां जेके इम्तिहान ख़ातिर शहीद बणिजी विया, उनखे मुअल चवणो बि न आहे, मुअलो भाइणो बि न आहे, उन्हनि जे लाइ मातम ऐं पिटको कुटको करणो बि न आहे, सब्र करणो आहे। छाजे लाइ त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू सब्र वारनि सां गॾु हुजण जो वाइदो फरमाए छॾियो आहे। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अवां जो असांजो सभिनि जो ईमान ऐं अक़ीदो आहे त करबला वारा शहीद जेराहन। करबला वारा शहीद जेराहन। अल्लाह ताला जे क़ुरान फरमायो त ज़िंदहन, ऐं मां इहो बि चवां थो रुगो जेरा न आहिनि, बल्कि ईअं चयो त फरातुनि में बि आहिनि। छो त अल्लाह जो क़ुरान फरमाए थो फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फदलिही, मां रब करीम पंहिंजे फज़ल सां हुनखे जो कुझु बि अता कंदो आहियां, अल्लाह ताला फरमाए थो उन ते उहो फरहतूं हासिल कंदा आहिनि। व युरज़क़ून, ऐं अल्लाह ताला जो रिज़्क़ रोज़ी वापराईंदा आहिनि, रिज़्क़ रोज़ी खाईंदा आहिनि। अदा जेकॾहिं उहो फरहत में आहिनि, जेरा बि आहिनि, रिज़्क़ बि खाइनि था, उन खां बाद में वाह वेला कहिड़े कम जी आहे। अवां सभिनी खे ख़बर हुजणु खपे त इमाम हुसैन आली मक़ाम सां असांखे केतिरी बि मुहबत हुजे, केतिरो बि इमाम हुसैन सां प्यार हुजे, पर जेतिरी मुहबत ऐं प्यार इमाम ज़ैनुल आबिदीन खे पंहिंजे बाबे सां हो, तहिड़ो जहान में कंहिंखे थी नथो सघे पियो। मां सच थो चवां या ग़लति थो चवां? हिकिड़े पासे इमाम ज़ैनुल आबिदीन हुसैन जो बचड़ो आहे, त ॿिए पासे इमाम ज़ैनुल आबिदीन हुसैन आली मक़ाम जो मुरीद बि आहे। उन जे नक्शे कदम ते हलण वारो आहे। ऐं टे नंबर ते इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जो वाक़ियो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। अवां मुस्लमान ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी फ़ैसिलो फरमायो, जेको करबला में बाबे सां गॾु आहे, बाबे सां गॾु मुंहिंजा दोस्त बाबे जो हाल ॾिसी रहियो आहे, उन खां बाद में वधीक मुहबत ऐं मुरीदी वारो सिलसिलो बि पंहिंजे बाबे सां आहे। पर मां दावा सां थो चवां, अल्लाह जो कसम आहे, दुनिया जी तारीख़ नथी ॿुधाए
कंहिंजो बि किताब नथो लिखे, न असांजो न कंहिं ॿिए जो, न मातम करण वारनि जो, न मातम मनो करण वारनि जो। कंहिं बि किताब में इहा ॻाल्हि कान्हे त इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु को पंहिंजे हुसैन आली मक़ाम जो मातम कयो हुजे। इमाम ज़ैनुल आबिदीन हमेशा हमेशा नफ़िल पढ़ंदा हुआ, ख़ैरातूं कंदा हुआ, सबीलूं हलाईंदा हुआ, दुआऊं कंदा हुआ, अल्लाह पाक जे राह में पेश करे पंहिंजे बाबे हुसैन ऐं शहीद करबला वारनि जे लाइ दुआ फरमाईंदा हुआ ऐं अल्लाह ताला जे दरबार में इहो ई सुवाल कंदा हुआ, या इलाहुल आलमीन, जेको मुंहिंजे बाबे इम्तिहान ॾिनो आहे इन इम्तिहान खे क़बूल फरमाइजां। या अल्लाह मुंहिंजे बाबे जे क़ुर्बानीअ खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाइजां। असुल ॻाल्हि इहा हुई त मुंहिंजे महबूब जे अहल बैतनि खे तालीम मिली ही रसूलुल्लाह जे दरवाज़े तां। पंहिंजे नाने मुहम्मद करीम सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात खां छा सिखिया हा, उनखे कहिड़ो सबक मिलियो हो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जो हबीब फरमाईंदो आहे, मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दा बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। हुजूर करीम जी ज़ात इरशाद फरमायो, जेको अल्लाह पाक जे तरफ़ खां इम्तिहान अचण ते वार पटे, मुंहं खे धक हणे, कपड़ा फाड़े, वाह वैला करे, मां महबूब मोहम्मद करीम ॿुधायां थो फलैस मिन्ना, उहो असांजो आहे ई कोन को। उनखे मां मोहम्मद करीम जे उम्मती हुजण जो सॾाइण जो को हक़ ई न आहे। छाजे लाइ त मां महबूब मोहम्मद करीम खे अल्लाह सब्र जो ॾस ॾिनो आहे त मां क़यामत ताईं उम्मत खे बि सब्र जो ॾस ॾींदो थो वञा। सोना मुस्लमान, हे ॻाल्हियूं हंडाइण जहिड़ियूं आहिनि, सोचण जहिड़ियूं आहिनि। जेकॾहिं पिटको कुटको ऐं मातम करणु जाइज़ हुजे हा त यकीनन इमाम ज़ैनुल आबिदीन सभ खां पहिरियां पहिरियां पंहिंजे बाबे साईं जो मातम करे हा। हेॾे निहार, मां तोखां ॿियो सवाल थो कयां त रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात सां जेका मुहबत अलीअ खे आहे, उहा तो असांखे थी सघे थी? असांखे आहे, पर अली वारे मुहबत जहिड़ी न आहे। अल्लाह ताला शल तव्हां असां सभिनी मुस्लमाननि खे रसूलुल्लाह जी मुहबत नसीब फरमाए। हुज़ूर फरमाईंदा आहिनि, अला ला ईमान लिमन ला मुहबत लहू। ॿुधी छॾियो, मां तव्हांखे ऐलान करे थो चवां, जंहिंखे मुंहिंजी मुहबत न आहे तंहिंखे ईमान ई न आहे। ईमान उन्ही खे आहे जंहिंखे मां महबूब सां मुहबत हुजे। ॿी हदीस आहे, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन। अवामा ऐसी ताईं को बि मोमिन नथो सॾाए सघे, उनखे मोमिन चवाइण जो हक़ नाहे। हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नास अजमईन। मोमिन उहो सॾाए जंहिंखे मां मोहम्मद करीम अब्बे खां, अमड़ खां, औलाद खां, पर पंहिंजे जान खां बि वधीक प्यारो हुजां, उहो पाण खे मोमिन सॾाए। सभु का शइ बाद में। अल्लाह पाक जो हबीब फरमाए थो, मां महबूब मोहम्मद करीम सां सभिनी खां वधीक प्यार कयो। जेको वधीक प्यार थो करे उहो मोमिन आहे, जेको वधीक प्यार नथो करे उहो मोमिन आहे। त महबूब करीम जी मुहबत ईमान जी अलामत आहे। अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सां वध खां वधि मुहबत कंदो आहे। अहिड़ी कंहिंखे बि मुहबत कान्हे। अदा सोणे नबी करीम अलैहिस्सलाम जो जहान मां बुरको मटाइण मूंखे ॿुधाए त उम्मत जे लाइ ॾुख जो टाइम हुयो या न? हाय हाय, नबी करीम जी प्यारी न्याणी फातिमतु ज़हरा फरमाए थी, सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा। बीबी साहब जो शेर आहे, सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरद लयालिया। ऐं दुनिया वारो मूंखे बाबे जी जुदाई ऐं उन ग़म एतिरो त मुतासिर कयो आहे
मुझे मथा बाबे जी जुदाई ऐं बाबे जो गम मुझे मथा एतिरो आयो आ जेकॾहिं इहो गम ॾींहं जे मथां अचे हा त ॾींहुं राति वांगुरु कारो थी वञे हा। सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। मुझे बाबे साईं जे जुदाई वारो गम मुझे मथां जेको आयो आ अगर इहो ॾींहं जे मथां पवे हा ॾींहुं सिज जे करे रोशन हूंदो आ पर नबी करीम जे जुदाई वारो गम जेतिरो मुंहिंजे मथां आ अगर ॾींहं जे मथां अचे हा त ॾींहुं बि कारो थी वञे हा। पर मां अल्लाह जे हबीब जी न्याणी आहियां, मुस्तफ़ा जे झोलीअ में पली आहियां, हबीब जे मथां क़ुरान लहंदे ॾिठो आहे। इन मुसीबत के बर्दाश्त करे मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां, मां खुदा जे रज़ा ते राज़ी रही सब्र करण वारी आहियां ऐं दुनिया खे सबक ॾियण वारी आहियां। त मुंहिंजे बाबे जो गम आहे तमामु वॾो पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम सब्र जो आहे। तंहिंजे करे मां पंहिंजे बाबे साईं वारे गम खे सब्र सां बर्दाश्त कयां थी। इन मां अंदाज़ो लॻाए त ख़ातून जन्नत सब्र जी दामन लथी छॾे। अली अल मुर्तज़ा पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे जुदाईअ खां बाद में सरकार जो मातम कोन थो करे, केर भी साबित नथो करे अली को मातम नबी जो कयो हुजे। अच्छा बी भला ॻाल्हि हेॾे निहार हज़रत इमाम हसन सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। नबी जो अहल बैत आहे या नाहे? अली अल मुर्तज़ा जो फर्ज़ंद आहे या नाहे? ख़ातून जन्नत जो बचड़ो आहे या नाहे? हुसैन जो वॾो भाउ पगदार भाउ आहे या नाहे? हुसन साईं इमाम हसन शहीद थियो आहे। इमाम हसन खे ज़हर मिलियो आहे। उन ज़हर जे करे हज़रत इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ज़हर जी उल्टी आई आहे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो न ज़ालिमन जो बेड़ो तबाह करे हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन ज़हर जी उल्टीअ जे करे हदीस पाक में किताबनि में लिखियलु आहे त जेरो मुबारक टुकड़ा थी 70 टुकड़ा ॻणियूं थालीअ में अंदरि वञी पियो। मुंहिंजा अदा जेरो जमल टुकड़ा थी करे ज़हर जे तरफ़ ॿाहिरि आयो आहे। इमाम हसन आली मकाम पंहिंजे भाउ हुसैन खे चवे थो अदा मां तोखां मोकिलायां थो, तुंहिंजी मुंहिंजी जुदाईअ जी घड़ी आहे पर ॾे ख़बर छा कंदे मूंखां बाद अकेलो रहिजी वेंदे। हज़रत इमाम हुसैन फरमाइनि था मुंहिंजा अदड़ा मूंखे बाबे जी वसीयत आहे, मूंखे अम्मा जी वसीयत आहे, मूंखे नाने जी वसीयत आहे, तुंहिंजे मौत ते वाह वेला कोन कंदुसि। गम त घणो ई आहे पर सब्र करे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहंदुसि। मातम त हसन जो हुसैन करे, वॾो भाउ उस भाउ खे शहीद कयो वियो आहे। वॾे भाउ जो मातम करे त इमाम हुसैन करे, इमाम हुसैन कोन कयो। इमाम ज़ैनुल आबिदीन पीउ जो मातम कोन कयो। अली अल मुर्तज़ा रसूलुल्लाह जो मातम कोन कयो। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जॾहिं इहे भलारा शख़्स पंहिंजनि बुज़ुर्गनि जा मातम नथा कनि त असांखे करण जो कहिड़ो हक़ आहे? तंहिंजी माना त जेको अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जो फरमान आहे उन ते असांजो भरवसो कोन्हे। अबा मां अॻे बि चयो आहे हाणे बि चवां थो कंहिंजो पीउ जहिड़ो हुजे को माण्हू चए बाबा तॾो विछाए तुंहिंजे पीउ जी रज़ा अलाह जी कयूं, चवंदो आहे छितो थियो आहे बड़ा बाबो वेठो आहे, तूं मुंहिंजे जहिड़े बाबे जी रज़ा अलाह जी कीअं करण आयो आहियां? मरण वारे जी कबी आहे। ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजो बाबो जेको जहिड़ो आहे पर वरी त मरी वेंदो, उनजे हयातीअ जो भरवसो कोन्हे। हुसैन आली मकाम जी इहा हयाती आहे जंहिंजे लाइ क़ुरान शाहिद आहे त हुसैन क़बर मुबारक में क़यामत ताईं जहिड़ो आहे या नाहे? पोइ जाइज़ थींदो? साईं अॼु तव्हांखे ॻाल्हियूं इहे इन जे करे थो ॿुधायां जो इहे मसइला बि सिखणु ज़रूरी आहिनि। अव्हांजे दिमाग़ ते कैसेटुनि तक़रीरुनि ऐं ॿियनि मामलनि असर कया। साईं हिकिड़ो असां वाइज़ ॿुधो कैसेट पई आहे, हिकिड़े मौलवी खां ॿुधोसीं, उहो चवे पियो, छा पियो चवे पियो नऊज़ बिल्लाह त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े माण्हू ख्वाब में ॾिठो, महबूब करीम जी ज़ात हुसैन जे शहादत खां पोइ ख्वाब में ॾिठो। छा ॾिठई? चई नबी करीम अलैहिस्सलाम जा वार टिड़ियल पखिड़ियल हा,
नबी करीम जे वारन में मिट्टी मुबारक पियल हुई, नबी करीम जे कपड़न के दज़ लगल हुई। माण्हू पुछो ॾिसण वारे क़िबला हे छा ॻाल्हि हा? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था पिया, मां हुसैन जे शहादत वारे मैदान में वयोसि, उतां हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जे मैदान तां उना मिट्टी मुबारक खणी आयो आहियां ऐं दुनिया खे ॾेखारियां थो। उन ॾिसण वारे चयो मुंहिंजा महबूब साईं पोइ मिट्टी छाजी आ? पाण फरमाइनि था हुसैन जे गम जी मिट्टी आ। हाणे वरी छा थो चवे? अड़े मुला, जेकॾहिं नबी करीम हुसैन जो मातम करे असांखे बि जाइज़ आहे जो नबी करीम पंहिंजे वारनि मुबारकनि में मिट्टी विधी आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। थोरो अक़ल खां कमु वठ ऐं जवाब तोखे ॿुधायां थो। इहा ॻाल्हि त ॿुधई पर जवाब बि ॿुधी छॾ, उनखे यादि कजां। दुरूद मुंहिंजे हबीब करीम जे मथां पढ़ंदो हलिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लम। आम चवणी ॻाल्हि आहे त चरियो ॻाल्हि करे सियाणो सोचे। जागो था? चरियो ॻाल्हि करे सियाणे जो कमु आहे त उन ॻाल्हि ते एतबार न करे सोचे। अल्लाह ताला तव्हांखे अकुल ॾिनो आहे, तव्हांखे सम्झ ॾिनी आहे। मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो न 10 दफ़ा ॿुधायो आहे त करबला में हुसैन आली मकाम जी शहादत कहिड़े सन में थी आहे? नाराज़ न थिजो, अल्लाह साईं तव्हांजो अचणु क़बूल फरमाए। पर के ॻाल्हियूं थुलियूं थिरियूं त यादि कयो। मां 10 दफ़ा 20 दफ़ा बार बार अॻे जुमे ते बि ॿुधायो आहे त हिजरी सन हो 61। कहिड़ो अदा? ॾाढे चओ भला। ॿिए जुमे ते वरी पुछंदोसांव मतां यादि न हुजेव। इमाम हुसैन जी शहादत कहिड़े सन में थी आहे? हाणे सन कहिड़ो आहे? 1423। कहिड़ो बाबा? 1423। ऐं शहादत थी आहे सिर्फ़ 61 में। माना रसूलुल्लाह जे हिजरत खां 61 साल। ऐं जंहिं माईअ जो ख्वाब ॿुधाइनि था बीबी उम्मे सलीम, उहा थी ख्वाब लहे त मूं रसूलुल्लाह खे हुसैन जे शहादत वारे ॾींहुं ॾिठो त रसूलुल्लाह जे वारनि मुबारकनि में मिटी पियल हुई, नबी करीम जे कपड़नि खे मिटी लॻल हुई। नबी करीम खां मां पुछो त पाण फरमायो मां करबला मां थो अचां ऐं हुसैन जे शहादत जो हे गम मां नबी कयो आहे। उहा बीबी उम्मे सलीम गुज़ारे थी वञे सन 58 हिजरी में। जागो था? न सुता पिया आहियो। कहिड़े सन में गुज़ारियई? ॾाढे चओ कहिड़े सन में? 58, 59, 60, 61। मुंहिंजा अदा जेका माई 4 साल अॻे गुज़ारे वई आहे, हुसैन 4 साल पोइ शहीद थियो आहे। उहा शहादत वारी रात रसूलुल्लाह खे कीअं थी ॾिसे? सम्झ में अचेव थी ॻाल्हि? अकुल तव्हांजो कमु करे थो। मुंहिंजा अदा रुगो जुड़तू किसा ठहियल आहिनि। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तोहमत आहे। होॾो नबी पाण चवे त मिट्टी न विझो, धक न हणो, कपिड़ा न फाड़ियो, वार न पटियो। हेॾो वरी नबी जे मथां तोहमत लॻाई पई वञे त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। असां हुसैन जे शहादत वारी रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिट्टीअ वारा कपिड़ा ॾिठा, वारनि मुबारकनि खे मिटी पियल आहे। अदा उहा ख्वाब ॾिसण वारी त सन 58 में गुज़ारे थी वञे, 61 में हुसैन शहीद थियो आहे। मुंहिंजा अदा कब्र में काथां ख्वाब लधई, कब्र मां कंहिंखे ॿुधायई कीअं ख़बर पई? अञा हुसैन त जेरो वेठो आहे, पाण शही मरी थी वञे, 58 साल जे उमिरि में सन 58 में गुज़ारे थी वञे, 4 साल खां पोइ हुसैन शहीद थो थिए। उहा मुंहिंजा अदा अॻुवाट कीअं थी ख्वाब ॿुधाए? मालूम थियो त कूड़ो किसो आहे।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। जे सही हज़रत इब्राहिम जी घर वारी मातम कयो। हाँ, हज़रत इब्राहिम जी घर वारी बीबी सारा उन भी मातम कयो। हाँ, मातम कयो हई। छाते मातम कयई? अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमायो आ त आए बीबी सारा तुझी उम्र 90 साल आ, तुझे मुर्स इब्राहिम अलैहिस्सलाम जी 120 साल उम्र आ। मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे मुबारक थो ॾियां, बिशारत थो ॾियां, तोखे पुट ॼमंदो। अल्लाह ताला जी ज़ात कुरान पाक में ईअं भी फरमायो आ त रुगो पुट जी ॻाल्हि अल्लाह ताला कान फरमाई, रब ईअं भी फरमायो त प्यारी सारा उन तुंहिंजे पुट खे नबूवत बि ॾींदुसि ऐं नालो उनजो इसहाक नबी मां अल्लाह पाण थो रखां। जमल अल्लाह जे तरफ़ खां बीबी साहिबा ॾे मलाइक आया त तोखे पुट मिलंदो। पोइ बीबी साहिबा चोबड़ा मां पोढ़ी 90 साल जी माखे पुट कीअं ॼमंदो? वठी मुंहं खे चंबा हयई, वठी चंबा हयई। कुरान पाक फरमाए तो फसक्कत वजहा। बीबी साहिबा हज़रत सारा इसहाक जे बिशारत जी ॻाल्हि ॿुधी फसक्कत वजहा, पंहिंजे मुंहं खे वठी धक हया। इन मां साबित आहे त जे नबीअ जी घरवारी मुंहं खे धक हणे थी त हुसैन जो मातम बि जाइज़ आहे। वाड़े सोहणा कंहिंखां पुछो हूं खोड़ो, चई कहिड़ो? चई 7 पंजो, चई 7 पंजो 58। चई खोड़ो त कोन लॻो, चई लॻे न लॻे मिड़ई खणी मां ठाहियो। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, भई तव्हां ॿई सम्झण जी कोशिशि कजो। दुरूद पढ़ो, तव्हांखे ॿई ॻाल्हियूं खोले ॿुधाए छॾियां बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व सल्लम। अदा हेॾे निहारियो, मातम ख़ुशीअ में कबो आ या मातम ग़म में? ॾाढे चओ, सभई ॿाहिरां बि चओ, मातम ख़ुशी में कबो या ग़म में? ग़म में कबो न। पोइ बीबी साहिबा खे पोढ़ीअ खे पुट जी मुबारक पे मिली, ख़ुशी हुई या ग़म हो? समझी त तव्हां बि वियो। पुट जंहिंखे पीरीअ में मिले उनखे ख़ुशि थियणु खपे या ग़म करणु खपे? ख़ुशि थियणु खपे। पोइ मुंहिंजा दोस्त बीबी साहिबा ग़म कहिड़ो कयो जो मातम पई करे? उनखे त मलाइकनि चयो तोखे पुट मिलंदो, ऐं पुट बि अहिड़ो न जो परायूं बकरियूं छोड़े, पुट अहिड़ो न जो परावा मुंहिंजा दोस्त अंब पटे, पुट अहिड़ो न जेको रस्तनि ते मोटर साइकिलियूं फिरे, पुट बि अहिड़ो अल्लाह ताला जल जलालू मन वारो जंहिंखे नबूअत जो ताज पाराए छॾियो आहे। अहिड़ो पाक पुट मिले, उन पुट ते मातम छो करे? उन पुट ते मातम करण जी ज़रूरत ई कान्हे का। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मातम कबो आहे ग़म में, हुनखे अल्लाह ख़ुशी ॾिनी, ख़ुशी में मातम छा जो? असुल ॻाल्हि कहिड़ी ही जेका तोखे ॿुधायां? अबा ॻाल्हि असुल ही त हुई कुराड़ी। बीबी साहिबा छा हुई? ॾाढे चओ, कंहिं जवान जमान खे चइबो अलाह बचड़ो ॾींदी, चवंदी आमीन। अबा हाओ न साईं, हुनजी उमिरि आहे, पर तूं वञी ॻोठ में को पोढ़ी पकी ॾिसी, ओ जेका झूर हले, मुड़स वारी बि हुजे, मथड़े ते हथ रखी चएसि ॾाढी मुबारक हुजई, अलाह पुट ॾींदुई। पोइ मज़ो ॾिसजां जे तूं कुराड़ीअ जी लठ जे तुंहिंजे मथे ते न भॻी त मुंहिंजो नालो लाहे छॾिजां। अबा आहे या न आहे? ॾोह कहिड़ो? नौजवान पई चवे आमीन ऐं कुराड़ी पई हणे डंडा। मतलब छा त कुराड़ी जी उम्र इहा हया जेका है सा औलाद ॾियण जी न हूंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो फबशरनाहु बिइस्हाक फसक्कत वजहा। वाह मौला तुझे कुरान करीम ता कुर्बान वञा। रब्बुल आलमीन फरमायो असां बीबी सारा खे इसहाक नबी जी खुशखबरी ॿुधाई। फसक्कत वजहा
पोइ बीबी साहिबा लज जे करे मुंहुं खणी ढकियो। छा कयई? मलाइकनि चयोसि तोखे पुट जी मुबारक आ। त बीबी साहिबा लज जे करे पोढ़ी, कमज़ोर, ज़ईफ़, 90 साल जी जमार जी, फसकत वजह, हीअं मुंहं ते कपिड़ो ॾेई ऐं आहिस्ते आहिस्ते चवण लॻी अबा, खिले बि पई, मुरके बि पई, पर लज जे करे कपिड़ो ॾेई ऐं चवण लॻी इहो छा था चओ, कीअं थींदो? अल्लाह ताला जा मलाक चवनि था ऐं बीबी सारा तूं घबराए न, रब खे वॾी ताक़त आ। तूं त 90 साल जी आ, पर जे 900 साल जी थी वञे त बि रब पुट ॾेई सघंदो आहे। मालूम थियो त बीबी साहिबा जे लाइ जेको चवनि था फसकत वजह, मुंहं खे धक हयईं, इहा ॻाल्हि ग़लति आ। ॻाल्हि असुल छा आहे? फगतत वजह, माना हुन पंहिंजे मुंहं खे ढकियो हो। काॾे लज खां मुंहुं ढकिणो ऐं काॾे मातम करणो, इहो खोड़ो कोन लॻो। मालूम थियो त हज़रत बीबी सारा मातम कोन फरमायो हो। इहो कूड़ था हणनि अल्लाह जो नबी ऐं अल्लाह जे नबीअ जो ख़ानदान मातम करण खां पाक आ। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना, वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम। साईं अवेस करनी ॾंद भॻा, जागो था, मां बि ॿुधी ॻाल्हि थो कयां। अवेस करनी ॾंद भॻा, नबी जो ॿुधाई त नबी खे उहद जे जबल ते पत्थर लॻो, ॾंद शहीद थियो। अवेस करणी छा कयो जो ॾंद भॼी? हिकिड़ो भॻई, चई अलाए कहिड़ो, वरी ॿियो भॻई, अलाए साईं जो कहिड़ो, वरी टियों भॻई, तव्हां त 32 ई कढी छॾियईं। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अबा करणी, अवेस करणी रज़ी अल्लाह ताला अन्हु छा ॿुधो त नबी करीम जो ॾंद शहीद थियो आहे? उन नबी जे ग़म में ॾंद कढियो। छा कढियईं अदा? ॾाढे चो ज़ोर सां, ॾंद जो ॿुधी छा कढियईं? अदा जे इहो दलील आहे त मातम जाइज़ आहे। तो करबला में ॿुधो त हुसैन शहीद थियो आहे, त तूं बि पाण खे शहीद कर। जागो था, निंड अथव? करणी, अवेस करणी छा ॿुधो हो त नबीअ जो ॾंद शहीद थियो आहे, त हुन पंहिंजे महबूब जे ग़म में ॾंद खे शहीद कयो। जेका ॻाल्हि ॿुधाई उन जहिड़ो कमु कयईं। हिननि खां पुछ, जेको तव्हां ख़ैर जो मातम खे जाइज़ था चओ, अव्हां छा ॿुधो आहे त हुसैन आली मक़ाम खे रुगो थफूं लॻियूं हुयूं या मुकूं लॻियूं हुयूं, या हुसैन आली मक़ाम खे रुगो धिका मिलिया हा, या इमाम हुसैन आली मक़ाम खे शहीद कयो वियो हो? ख़ुदा जो कसम आहे, हुसैन आली मक़ाम जो सिर धड़ खां धार आहे, नेज़े ते सिर आहे, पर हुसैन जे सिर मां आवाज़ ईंदो आहे, यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर क़ौमम मा उनज़िर आबाउहुम फहुम गाफिलून। हुसैन खे रुगो सीने में धक लॻा हा या सिर वढिजी वियो? ॾाढे ॻाल्हायो, सिर वढिजी वियो। पोइ जे अवेस ॾंद जो ॿुधी ॾंद भॻो, त तूं बि हुसैन जे सिर वढण जो बिस्मिल्लाह करे मजलिस शुरू कराए, तलवारूं खणी बीहो, मोमिन हिक ॿिए खे मारियो, पोइ मञा त तव्हां अवेस करणी वारे तरीक़े ते अमल था कयो। हुसैन खे लॻे तलवार, हुसैन जो वञे सिर, ऐं हे रुगो 2 टे मुकूं हणी वरी ख़ैर जो भत खाई ॻोठ हलियो वञे। ओ मुंहिंजा दाइनी खे मातम कोन चइबो आहे। जीअं करणी करे ॾेखारियो आहे, तीअं तूं करे ॾेखार, त पोइ मञा त तूं अवेस करणी जे चवण ते अमल कयो आहे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम। इहा बि ॻाल्हि कान ठही, छो त अवेस करणी ॾंद जो ॿुधी ॾंद भॻो,
तूं हुसैन जे शहादत जो ॿुधी पाण खे शहीद कर त पोइ मूंखे एतिराज़ ई कोन्हे। पोइ चवंदुसि त बराबरि पको आशिक़ु आहे, पर ईअं कॾहिं कोन कंदा, रुॻो ॿ टे मुकूं शुकूं हणी खैर जो। वरी छा चवंदई, असां जंहिंमहिल या अली करे ओ हीअं सीने में हणंदा आहियूं गुर्ज़ या चाकू या का छुरी, त पोइ अलीअ जा हथ हूंदा आहिनि, असां मोमिननि खे कुझु न थींदो आहे। मां थो चवां इहा ॻाल्हि ग़लति आहे। सीनो हुजे तुंहिंजो, छुरी हुजे मुंहिंजी, पोइ ॾिसां त अली हथ हणई। जागो था निंड ॾाढे त हाओ या न त कयो हिकिड़े पासे त थियो। सीनो हुजे मोमिन जो, ॻाल्हायो बाबा, सीनो हुजे मोमिन जो, ऐं माशा अल्लाह छुरी हुजे कंहिं असांजे गौसिया मस्जिद वारे जे हथ में, जे बाबा बीह जा चई थो, पोइ जे मुंहिंजा अदा असां वारी छुरी मां मोमिन बची वियो त मुंहिंजा जेके 20-25 एकड़ ज़मीन जान से लिखी ॾींदोसांसि, पर जे मुंहिंजा जा पहरे धक सां ओबासी न ॾिनई त पोइ मुंहिंजो नालो लाहे छॾिजां। रुॻो ठगीअ जा ठाह माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जे लाइ। ऐं ॿिए नंबर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे, कुल जहिड़ी आहे, सम्झी वञो। चवनि था जंहिंमहिल असां गुर्ज़ हणंदा आहियूं अली हथ ॾींदो आहे, ऐं हे वरी अलीअ जे हथनि में गुर्ज़ हणंदो आहे। सच ॿुधा त अलीअ जे हथनि ते धक हणणु हराम आहे या हिलाल आहे? ॾाढे चओ, अली तुंहिंजे सीने ते हथ रखियूं वेठो हुजे, तूं वरी अली जे हथनि खे पोइ धक हण, पोइ मोमिन छाजो आहे? रुॻो कूड़ जो संदरो वधो थी, कुझु बि कोन्हे। ख़ुदा पाक जो कसम आहे, चओ हुसैन ज़िंदा, हुसैन जो मातम करणु हराम आहे। चओ हुसैन जो मातम करणु हराम आहे। छाजे लाइ? त जेको ज़िंदा हूंदो आहे उन जे लाइ मातम कोन कयो वेंदो आहे। इहे दलील ई तोरा सभु कूड़ा आहिनि, उन मां का ॻाल्हि कान थी ठहे। अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे, दुरूद पढ़ त ॿुधाए छॾाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे हबीब ते। जैसाईं याकूब अलैहिस्सलाम मातम कयो, यूसुफ जरी विञाइजी वञेसि यूसुफ, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ग़म में रोई 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 हज़रत याकूब अलैहिस्सलाम नाबीन थी वियो, अखियुनि मां नज़र हली वई। क़ुरान में लिखियो पियो आहे, सूरत यूसुफ में लिखियो पियो आहे, पोइ जे अल्लाह जो नबी पंहिंजे पुट जे ग़म में रोए त असांखे रोअण बि जाइज़ आहे। ओ मुंहिंजा दोस्त दीद, हाणे ॿ ॻाल्हियूं तोखे सम्झाईंदो हलां, सम्झ वञा। रोवण ॿ क़िस्म आहे। रोवण हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद जंहिंजो नालो आहे सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम, 6 महीननि जो नंढड़ो मासूम आहे, वफ़ात करे वियो आहे। हबीबन करीमन उनखे गुस्ल ॾियारियो आहे। अल्लाह जे हबीब हुन जो जनाज़ो पढ़ियो आहे। जनाज़ो पढ़ी नबी करीम उनखे जन्नतुल बक़िया ॾे खणी वियो आहे। अल्लाह ओ ॾिहाड़ो करे जो पाण तव्हां सां गॾिजी जन्नतुल बक़िया जो दीदार कयूं। मुंहिंजे महबूब करीम जे बचड़े जी मज़ार जन्नतुल बक़िया जे दर जे साम्हूं अॼु बि ठही पई आहे। मुस्लमान ज़ियारत कनि था पिया। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जंहिंमहिल क़ब्र पे खोटियऊं त क़ब्र जे सिरांदी खां नबी पाक वेठा आहिनि। असहाबनि क़ब्र ठाही पे हज़रत इब्राहीम जो लाश खणी अची भर में रखियाऊं। हिकिड़ो सहाबी पियो चवे, मां ॾिसां पियो त मुस्तफ़ा जे अखियुनि मां मींहं वांगुरु पाणी पियो वहे। जे मींहुं वसंदो आहे इहे मींहं वसण वारे नमूने सां हबीब जे अखियुनि मां ॻोढ़ा पे वड़ा। हिकिड़ो सहाबी अर्ज़ो करे, या रसूल अल्लाह, तव्हां मनो कंदा हो त रोइजे न, हेॾां असां ॾिसूं था त तव्हांजे अखियुनि मां पाणी पियो वहे। अल्लाह पाक जे हबीब फरमायो, अबा रोअण ॿ क़िस्म आहे। हिकिड़ो ख़ामोश वेठो हुजे, कंहिं अज़ीज़ करीब भाउ मिट माइट औलाद जे ग़म में अखियुनि मां ॻोढ़ा वहण।
इहो रोवण नाहे, इहा रहमत जी निशानी आ। मां मुहम्मद चवां थो जंहिंखे इहा रहमत बि न अचे सो इंसान आहे ई कोन को। मां मुहम्मद जेका मनो कई आ उहा दाहुन करण खां मनो कई आ, कूकुन करण खां मनो कई आ, हाय हू करण खां मनो कई आ, आवाज़ कढण खां मनो कई आ, पारन कढण खां मनो कई आ। इहे पार न कढो, हा हू न कयो, रड़ियूं दाहूं न कयो, बाक़ी ख़ामोशी वेही जेकॾहिं के अज़ीज़ करीब जे ग़म में तव्हांजे अखियुनि मां ॻोढ़ा अचनि था, इहे अल्लाह जे रहमत जी निशानी आ। जंहिंजे दिलि में रहम हूंदो उनखे ॻोढ़ा ईंदा, पर जंहिंजे दिलि में रहम ई न हूंदो, इंसान ई न हूंदो, उनजे अखियुनि मां ॻोढ़ा कोन ईंदा। मां मुहम्मद करीम खे अल्लाह ताला सॼे जहान जे लाइ रहमत लिल आलमीन बणाए मोकिलियो आ। मालूम थियो त रोवण उन्हीअ जी मनो आहे जंहिंमें कूकूं हुजनि, रड़ियूं हुजनि, दाहूं हुजनि, वावेला हुजे। बाक़ी कंहिं अज़ीज़ करीब मिट माइट जे ग़म में अखियुनि मां बे इख़्तियार ॻोढ़ा वही पवनि था, इन जी शरीयत में मनो कान्हे। हाणे याकूब अलैहिस्सलाम वारो किसो तोखे ॿुधायां, क़ुरान मां थो पढ़ां, माना मां थो कयां, फ़ैसिलो तुंहिंजे मथां आहे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम। ॿियो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे याकूब अलैहिस्सलाम जे लाइ, वबयद्दत ऐनाहु मिनल हुज़्न वहुव कज़ीम। सूरत यूसुफ में आ, अल्लाह ताला फरमाए तो वबयद्दत ऐनाहु मिनल हुज़्न। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे पुट जो ग़म हो, उन ग़म जे करे अखियूं उन जूं अछूं थियूं, याने नज़र ख़त्म थी वई। या इलाहुल आलमीन छाजे करे रुनो हो, छा रड़ियूं कयूं हुई, छा अखियुनि मां पाणी वहायो हुई, छा? अल्लाह ताला फरमाए थो त नन्न वहुव कज़ीम। इन्हीअ जे करे हुननि जे अखियुनि जी नज़र ख़त्म थी वई, जो हज़रत याकूब अलैहिस्सलाम अंदर जो ओबर को न कढियो, पंहिंजे ग़म खे रोकियईं। पोइ ग़म खे जो रोकियईं, उन ग़म जे रोकण जो असर अखियुनि जे मथां पइजी वियो, ऐं अखियूं अल्लाह जे नबीअ जूं नाबीन थियूं। हज़रत याकूब अलैहिस्सलाम न को वावेला कई, न को घोड़ा घोड़ा कई, अखियुनि ते जेको असर पयो हो ओ ग़म खे रोकण जे करे पइजी वियो हो। अगर ग़म खे न रोके हा, अखियुनि मां लुड़क बि वहाए हा, त पोइ अल्लाह पाक जे नबीअ जी अख कान ज़ाया थे हा। पर अल्लाह पाक जे नबीअ पंहिंजा लुड़क बि रोकिया, ग़म बि रोकियो। उन ग़म रोकण जे करे अखियुनि जे मथां असर पइजी वियो। अदा वावेला किथे साबित आहे, रड़ियूं करणु किथे साबित आहिनि, मौत जे मथां मुजाद आहे, किथे वावेला जो सबूत कोन थो मिले। अल्लाह पाक जे नबी पंहिंजे अखियुनि जे ग़म खे रोकियो, जंहिंजे करे नज़र ख़राब थी वई। वरी अल्लाह पाक उहा नज़र नबीअ खे मोटाए बि ॾिनी। कीअं मोटी, उन जो बि क़ुरान शाहिद आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। वलम्मा फसलतिल ईर, सुभान अल्लाह। ओ जमल याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे मोकिलियो त मिस्र वञो, बादशाह थो ॿुधे, अन्न थो विरहाए, ऐं पुटो तव्हां अन्न वठी अचो। पहिरें ॾींहुं जीअं जो ॿाहिरि विया, यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठाऊं बादशाही लिबास में। कहिड़े लिबास में? सुञातऊं कोन, बादशाह हुआ, पर यूसुफ सुञाता त ही मूं वारा भाइर आहिनि। कहिड़ा? ओ जन खूह में उछलायो हो। बाबे खे चवण लॻा, बाबा यूसुफ असांखे बि प्यारो आहे, अॼु शर्त रांदि खेॾाए अचऊंसि। अल्लाह जे नबीअ जे ग़ैब तां क़ुर्बान वञा, याकूब अलैहिस्सलाम अॻे ई थो ॿुधाए त तव्हां जेको बहानो बणाए ईंदो, मां अॻुवाट थो ॿुधायां। अल्लाह जो नबी फरमाए थो, अख़ाफ़ अन याकुलहु ज़िब व अंतुम अन्हु गाफ़िलून। ओ यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइरो, मूंखे भउ आहे
अवां बेतवजो थींदो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे छॾे झंग में वेही रांदि खेॾंदो, मतां को बघड़ो अची मुंहिंजे बचे खे मारे हलियो वञे। अल्लाह जे नबी खे चवण लॻा असांजी वॾी जमायत आहे, ईअं कोन थींदो, यूसुफ अलैहिस्सलाम खे बघड़ कोन खाईंदो। मुंहिंजा आदा हथ सां खूह में फिटो करे आया, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे हवाले करे आया, पर पाण में सलाह करे खमीस लाथऊं, चोलो लाथऊं, चोलो लाहे खूह में फिटो कयऊं, उन चोले खे ॿकर कुही रतु हयऊं, रतु खणी करे शाम जो चवण लॻा या अबाना, ओ असांजा बाबा, नानु नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना फअकलहु ज़िब, ओ मुंहिंजा बाबा असां घोड़ा पे डोड़ाया, रांदि पे खेॾी, यूसुफ असांजे कपिड़नि ते वेठो हो, ओचितो हिकिड़ो बघड़ो आयो जेको बघड़ यूसुफ अलैहिस्सलाम खे मारे वियो आहे। इजा खमीस यूसुफ जी रत लॻल खणी आया हूं, ओ मुंहिंजा बाबा असांजे ॻाल्हि ते एतबार कर, असां यूसुफ जा ख़ैर ख़्वाह हुयासीं, पर बघड़ मारे वियो, असां छा कयूं। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खमीस खे ॾिसी फरमाए थो बघड़ बि ॾाढो सियाणो हो। अबा वरी कीअं थो चवीं? चई ॾाढो बघड़ सियाणो हो, पढ़ियल हो को। चई बाबा छा थो चवीं? चई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी रत लॻी पई आहे। चई हा। बघड़ चक हया? चई हा। चई पोइ तव्हां खां इहो कूड़ त विसरी वियो आहे, खमीस फाड़ी कान अथव, बघड़ फाड़ी छो न? अबा बघड़ जो हिते चक हणे त खमीस फाटे या बचे? हिते पेट में चक हणे रतु कढे त खमीस फाटे या बचे? ॾाढे ॻाल्हायो, फाटी पवे न। हिननि खां कूड़े माण्हू खां कान का कूड़ रहिजी वेंदो आहे। रतु त हणी आया पर खमीस फाड़ण विसरी वयनि। याकूब अलैहिस्सलाम फरमाए थो बघड़ बि ॾाढो सियाणो हो, मुंहिंजे पुट खे खाधई पर रतु त कान कढियई। हाणे तव्हां वेहो, मां अल्लाह जो नबी आहियां, झंग जा बघड़ घुरायां थो। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी किताबनि में ईंदो आहे, मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह यूसुफ ज़ुलेखा में लिखियो आहे, चिठी लिखी बघड़ में जे तरफ़ रवानी फरमाई आहे। साईं को बघड़ त आहे कोन, पाण फरमाए था मुंहिंजो काग़ज़ झंग में रखी तव्हां मोटी अचो। अल्लाह जे नबी हुकुम कयो, ओ झंगल जा बघड़ो, अव्हां खे अल्लाह जो नबी सलाहे थो। शाम जे टाइम ते हज़ारनि जे तादाद में बघड़ अल्लाह जे नबीअ जे हाज़िरी में पहुची विया। हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमाए, ओ बघड़ो, तव्हां मां कहिड़ो बदबख्त बघड़ आहे जंहिं मुंहिंजे बचड़े यूसुफ अलैहिस्सलाम जो खून कयो आहे। बघड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, पर अल्लाह जे नबी सां बघड़ ॻाल्हाइण लॻा, चवण लॻा, ओ अल्लाह जा नबी, तुंहिंजो पुटु यूसुफ बि नबी आहे, असांखे तुंहिंजो अदब बि फर्ज़ आहे त यूसुफ जो अदब बि फर्ज़ आहे। असां यूसुफ अलैहिस्सलाम जे वार खे बि हथ कोन लाथो आहे। शाम जे लाइ जेका खमीस खणी आया, उन जे लाइ अल्लाह छा थो चवे? वजाऊ बिकमीसिही बिदमिल कज़्बे। वाह मुंहिंजा मौला, चओ सुभान अल्लाह। केॾो सुहिणो अल्लाह जो क़ुरान आहे। अल्लाह ताला फरमाए थो जाऊ बिकमीसिही बिदमिल कज़्बे। शाम जे टाइम ते कमीस खणी आया, जंहिंखे कूड़ो कूड़ो रतु हणी आया, ऐं वरी शाम जो पिटींदा आया। वो अबा यूसुफ मारजी वियो, घोड़ाड़े असांजो भाउ मारजी वियो। ओ मुंहिंजा दोस्त, खमीस बि कूड़ी, रतु बि कूड़ो, मातम बि कूड़ो, मुंहिंजे हुसैन सां बि साॻियो हाल थियो आहे। कूफी करबला में पाणी न पीआरीन, उते अली शाह खे शहज़ादा सारीन, पोइ निकिरियो निहारीन, चढ़ मीर मुहम्मद कारणी। कूफिन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह, असां ताबिय तुंहिंजा, तूं असांजो शाह, पोइ हे कर हेॾे आ, तख़्त ताबियो तुंहिंजे। हुसैन खे घुराए बेवफ़ाई करे विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हुसैन खे शहीद बि करायूं। वरी हो साॻो कूड़ियो चोलो, कूड़ो चोलो, कूड़ो रतु, कूड़ो मातम, हो साॻो हलंदो थो अचे। अल्लाह ताला फरमायो, जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि कयो हो, अॼु बि माण्हू हुसैन सां ईअं कनि था। दुआ कर छॾ ख़ुदा सम्झ नसीब फरमाए। यूसुफ अलैहिस्सलाम पहिरीं भाइर सुञाता,
तही मुंहिंजा भाइर कातल हा जन मूंखे खूह में फिटो कयो हो। हिनखे अन्न ॾेई चई बाबा मुंहिंजो ॿियो तव्हांजो को भाउ आहे? चई हा हिकिड़ो भाउ आहे जंहिंजो नालो बिन्यामीन आहे। ओ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो सॻो भाउ हो। चओ सुभान अल्लाह। चई ॿिए दफ़े उन खे वठी चओ त अन्न ॿीणो ॾियांव। वठी आया। यूसुफ अलैहिस्सलाम सुञातो त हे मुंहिंजो सॻो भाउ आहे। ॿिया रुगो पीए था भाउ रहा माऊं जुदा हूं। चए अचो भला मां बादशाह सां गॾिजी मानी त खाओ। ॿ ॼणा थी वियो हो। भाइर कुल घणा हा? चओ 11। ॾाढे जो घणा भाइर हा? 11 भाइर हा। ॿ ॼणा थी मानी जे लाइ वेहंदा विया। ॿ ॼणा 5 टोला ठहिया त 10 ॼणा विराइजी विया। हिकिड़ो बिन्यामीन रहिजी वियो। जंहिंमहिल मानीअ जो टाइम आयो यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अदा वेह। रोई ॾिनई सभिनि खे भाइर आहिनि मूंखे भाउ कोन्हे। अॼु जे मुंहिंजो यूसुफ भाउ हुजे हा त मां हुन सां मानी गॾी खावां हा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुनखे कन में चवे थो घबराए न अन यूसुफ तुंहिंजो सॻो भाउ यूसुफ मां आहियां। अलाह ताला तो असांखे अॼु मिलायो आहे। अॼु वेही मूंसां मानी गॾिजी खा पर ॻाल्हि कंहिंसां न कजां। मुंहिंजा अदा वरी यूसुफ अलैहिस्सलाम उन पंहिंजे भाउ खे रहाए भाइरनि खे मोकिलियो आहे। वञो वञी बाबे खे ॿुधायो। पोइ वरी भाइरनि बि सुञातो आहे। जंहिंमहिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बाबे जे मुलाक़ात लाइ वियो आहे तंहिंमहिल मुलाक़ात खां अॻु में चोलो थो लाहे जे हे मुंहिंजो चोलो खणी मुंहिंजे बाबे खे सलाम वञी ॾियो। अलाह ताला फरमाए थो वलम्मा फसलतल ईर। जंहिंमहिल मिस्र मां काफ़िलो निकितो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो चोलो खणी निकितो आहे। अल्लाह जो नबी याकूब अलैहिस्सलाम फरमाए थो इन्नी लअजदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। ओ मुंहिंजूं नुहरो ओ मुंहिंजा पोटड़ो ओ मुंहिंजे घर जा भातियो अॼु मां याकूब अलैहिस्सलाम खे सोणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू थी अचे। चवण लॻा बाबा यूसुफ खे साल थी विया 30-35 साल थी विया। अलाए हुनखे जहिड़ो बि आहे अलाए कोन। अलाए बगड़ खाई वियो अलाए कोन। तूं अॼु 35-30 साल खां पोइ अञा यूसुफ यूसुफ थो करीं। थोरी देर गुज़री काफ़िलो आयो। अल्लाह ताला फरमाए थो वलम्मा अन जा अल बशीरो अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा। काफ़िले वारा जीअं जो पहुता याकूब अलैहिस्सलाम जे अखियुनि जी नज़र ख़तम आहे। काफ़िले वारनि पुटनि चोलो मुबारक खणी हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे ॾिनो आहे। अल्लाह जे नबीअ जो चोलो अखियुनि ते रखंदो वियो त नज़र ख़ुदा जे नबीअ जी वापसि मोटी आई। अल्लाह ताला फरमाए थो फरतद बसीरा बस नज़र साॻी मोटी आई। ऐं अल्लाह जो नबी चवण लॻो अल्हम्दुलिल्लाह मां जेका अॻु में ई ॻाल्हि कई हुई त यूसुफ खे हिकिड़े ॾियारे अल्लाह मूंसां वरी मिलाईंदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मां अल्लाह जे नबीअ जी ॻाल्हि सची थी आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो नबी थो चवे मूंखे पक्का त मुंहिंजो नबी यूसुफ जहिड़ो आहे। मूंखे ख़ुदा हुन सां मिलाईंदो। सुभान अल्लाह। हाणे मूंखे ॿुधाए त यूसुफ जे लाइ याकूब खे पके लाइ पे रुनो पके लाइ पे मातम कयईं। पक जे लाइ जेको जहिड़ो वेठो आहे उन जे लाइ मुंहिंजा अखियूं सुॼाए छॾियईं। न असुल में जुदाईअ जो ग़म हो। उन जुदाईअ जे ग़म जे करे अखियुनि जी नज़र ख़तम थी वई। लेकिन साबित ई कोन्हे को त याकूब अलैहिस्सलाम बि मातम कयो हुजे। जॾहिं मुहम्मद मीर जे शरीयत में मातम हराम आहे त कंहिं बि शरीयत में मातम जाइज़ कोन्हे। दुआ कयो अल्लाह ताला शिल तव्हां असांखे हुसैन जे शहादत जे मथां सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हुसैन खे ख़ुदा ताला जेको मक़ाम ऐं मर्तबो नसीब कयो आहे उन मक़ाम ऐं मर्तबे जे सदके अल्लाह ताला असांखे बि अजुर ऐं सवाब अता फरमाए छॾे। मञणो पवंदो त हुसैन ज़िंदहा। चओ हुसैन। पोइ जेको ज़िंदहा तव्हांजो मातम करणु हराम आहे। अल्लाह ताला शिल सम्झ शूर अता फरमाए। जेके बि कूड़ हया अथनि कूड़ियूं ॻाल्हियूं कयूं अथनि उन्हनि सभिनि जो जवाबु मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे। चलो ख़ुदा ताला तव्हां असांखे सम्झण जी यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हाणे टाइम पूरो थी वियो। अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरो हुसैन जे खून जे सदके ख़ुदा सभिनि जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमाए।